बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाबुन्नहयि अनिल किरान बैन तमरतैन व नहविहिमा इदा अकल जमाअतन इल्ला बिइज़्नि रुफ़क़तिही। ईबा ब खजूर खारक या उन जे मिसिल काशे जे ॿिन खे मिलाइण खां रोकण जो बाब। जॾहिं इंसान जमा सां गॾु खाए मगर पंहिंजे साथियुनि जे इजाज़त सां। हज़रत जबल बिन सुहैम रज़ी अल्लाह ताला अन्हो खां मरवी आहे, फ़रमाइनि था कि हज़रत इब्न ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हो जन जे दौरे हुकूमत में काफ़ी साली ॾुकार पियो, तो असांखे खजूर जो खाइण जे लाइ हुया। तो हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो असां वटां गुज़रिया ऐं असां कुझु टोलो जमात गॾिजी करे खजूर यानी खारक खाई रहिया हुआसीं। त पोइ जनाब अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो फरमायो कि ॿ खजूर गॾाए मिलाए करे न खाओ। बेशक अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿ खजूर मिलाए खाइण खां रोके छॾियो। पोइ फरमाईंदा कि मगर ही त वो इंसान पंहिंजे साथी यानी मुस्लमान खे ॿ खजूर मिलाइण जी इजाज़त ॾिए त पोइ खाई सघे थो। बाब मा यक़ूलु व यफ़अलु मन यअकुलु वला यशबअ। ही बाब कि जेको शख़्स खाए ऐं उन जो पेट न भरिजे इन जे बारे में आहे। हज़रत वाशी बिन हर्ब रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खां मरवी आहे, फरमाइनि था कि बेशक रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सहाबा किराम ने अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह असां खाधो खाऊं था ऐं असांजो पेट नथो भरिजे। तो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि शायदि तव्हां जुदा खाओ था, अलॻि अलॻि थी करे खाओ था। तो उन्हनि अर्ज़ु कयो, हा। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि तव्हां गॾिजी करे खाधो खाओ ऐं अल्लाह जो नालो ज़िक्र कयो कि तव्हांजे लाइ उन खाधे में बरकत विधी वेंदी। ऐं बाबुल अम्र बिल अक़्ल मिन जानिबिल कसअति वन नही अनिल अक़्ल मिन वस्तिहा। ही बाब प्लेट जे पंहिंजे तरफ़ां खाइण जे हुकुम ॾियण जो बाब ऐं प्लेट जे वस्त यानी विच मां खाइण जे रोकण जे बारे में आहे। जीअं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे फरमान में फरमायो कि ज़िक्र करदा हदीस में कि कुल मिम्मा यलीक। साहबी हज़रत उमर बिन अबी सलमा रज़ी अल्लाह वारे हदीस में कि वो फरमाइनि पिया त मां नंढो हुयुसि, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो मुंहिंजो हथ उन प्लेट में घुमे पियो यानी चौधारी, तो नंढा हुया। तो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि ऐं नंढड़ा ॿार कि अल्लाह जो नालो ज़िक्र कर, वकुल बि यमीन का ऐं पंहिंजे सॼे हथ सां खाओ, वकुल मिम्मा यली का ऐं खाओ उन तरफ़ खां प्लेट जे पंहिंजे तरफ़ खां जेका सो अॻिते। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हो मां खां मरवी आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रिवायत कनि था, फरमाइनि था कि बरकत ताम जे विच ते नाज़िल थींदो आहे। फ़कुलू मिन हाफ़तई हे, पोइ खाओ प्लेट जे पंहिंजनि प्लेट जे पासे खां, वला ताकुलू मिन वसतिही ऐं विच मां प्लेट जे यानी थाम जे विच मां न खाओ। हज़रत अब्दुल्ला बिन बुसर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी आहे, वो फरमाइनि था कि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हिकु तरह जो थाम हुयो, का प्लेट या वग़ैरह वॾो हुयो जेके गर्रा सॾियो वेंदो हो। 4 मर्द उनखे खणंदा हुया। पोइ जॾहिं चाश जो वक़्तु थियो ऐं नमाज़ चाश तो पढ़ियाऊं, तो उन थाम खे आंदो वियो ऐं उन में जेका सो शोरबे में यानी भाॼीअ में मिलाए करे कुटी मिसाल तौरु ठहियलु हुयो यानी कुटी ठहियलु हुयो। तो उन ते जेका सो गॾु थिया सहाबा किराम ऐं घणा थी विया उनखे खाइण जे लाइ, यानी सहाबा किराम जी घणी जमात उन में कसरत सां अची वई। तो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 ज़ाननि ते वेठा जीअं तयात में वेबो आहे। तो आराबी शख़्स अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां हादिल जलसतो, ही वेहण कहिड़े क़िस्म तव्हां कीअं मतिलबु वेठा हो अल्लाह जा नबी रसूल थी करे, तो आम ऐं सादगी अंदाज़ सां वेठा हो। तो अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि बेशक रब सुब्हानो व तआला मूंखे अब्द करीम मेहरबान माण्हू बणायो आहे, वलम यजअलनी जब्बारन अनीदन। रब सुब्हानो व तआला मूंखे जब्बार ऐं ज़ुल्म कंदड़ या माअज़ल्लाह मुतकब्बिर न बणायो आहे। पोइ अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो
कि उन जे चौधारी पासनि खां खाओ। वदऊ ज़ुरबत हा या ज़िरवत हा कि उन प्याले जे या उन थांव जे मथों वारे हिसे ऐं विच वारे हिसे खां न खाओ। युबारको फ़ीहा विच वारे हिसे में बरकत विधी वेंदी आहे। तो इन जे करे कि उहा बरकत प्लेट जे या उन थांव जे आख़िर ताईं रहे ऐं उहा बरकत सभिनी खे बि नसीब